जैकबाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद में सिलसिला नक्शबंदिया जे सालार हज़रत ख्वाजा महबूब सजण साईं जी 61वीं योम विलादत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए केक काटियो वियो। जैकबाबाद में जमायत इस्लाह मुस्लिमीन जे सरपरस्त आला कंडियारो दरगाह शरीफ़ जे रूहानी शख़्सियत हज़रत क़िबला पीर महबूब सजण साईं जी जमायत इस्लाह मुस्लिमीन जमियत उलमा ताहिरिया ऐं रूहानी तलबा पारां खलीफ़ा मौलाना महमद अयूब सोलंकी ताहिरी, खलीफ़ा अब्दुल गफ़ार केहर ताहिरी, खलीफ़ा अली नवाज़ ताहिरी ऐं सदर अमीर बख्श ताहिरी जी सदारत हेठि 21वीं योम विलादत जामिया मस्जिद पुलिस हेडक्वार्टर में मल्हाई वई ऐं पिणु केक काटियो वियो। उन मौक़े ते मौलाना महमद अयूब ताहिरी ख़िताब कंदे चयो त सॼण साईं दुनिया में अहिड़े इल्म जी रोशनी पखिरे रहिया आहिनि जंहिंसां ख़ल्क़े ख़ुदा खे फ़ाइदो पहुची सघे थो। सॼण साईं मुआशरे सां गॾु मुल्क पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ हिकु फ़िक्रमंद ऐं कोशान आहिनि। हर वक़्तु फ़िक्रमंद ऐं कोशान आहिनि। उन वक़्तु महिमान सनाख़्वान हज़रात हाज़िरी पिणु भरी ऐं अॻुवाननि पिणु ख़्यालनि जो इज़हार कयो। उन मौक़े ते ज़िलई अॻुवाननि सां गॾु ब्रांच जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं।